बोज़दार वॾा जे उस्ताद पुलिस एहलकार जी ज़्यादती ख़िलाफ़ नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई आहे। प्राइमरी उस्ताद टू जलालाणी दाईंदे ॿुधायो त हू ॻोठ जलालाणी खां शहर वञे पियो त पुलिस एहलकार बाक़िर शहर बिला जवाज़ बदअख़लाक़ी कई। हुन चयो त एहलकार खेसि थाणे ते वठी वियो जितां 2000 ऐं मोबाइल फ़ोन खसण बाद धिका ॾेई कढी छॾियो। उस्ताद टू जलालाणी अपील कई त बदमस्त पुलिस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। रस्ते में मूंखां हिननि 1000 रुपया खसियो, उनखां पोइ जेको आहे मूंखां मोबाइल खसियो। मूंखे ख़तरो आहे त जेको मुंहिंजो मोबाइल बि भरनि या मोबाइल जे सिम इस्तेमालु ग़लति कनि। अहिड़ा पुलिस वारा जेके बग़ैर जवाज़ जेके उस्ताद खे वठी अची शहर मां जेके थाणनि में गेलनि ऐं पैसा रस्ते में घुरनि बग़ैर MC बग़ैर FIR जे, मां त सम्झां थो त हिननि खे जेका असांजी सिम इस्तेमालु करण में देरि कोन कंदा। मां अपील थो कयां IG ऐं SP साहिब खे ऐं जेको आहे सो DIG साहिब सखर खे त अहिड़े पुलिस वारे खे जेको आहे सो हिनमहिल कार्रवाई करे मुंहिंजी अदालत कई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।